सिंधवा मिठी तेरा मारू मिठा, ओ सिंधवा मिठी तेरा मारू मिठा, अल्लाह सिंधवा मिठी तेरा मारू मिठा। काथे न डिठा एड़ा काथे न डिठा, काथे न डिठा मोएड़ा काथे न डिठा। सिंधवा मिठी तेरा मारू मिठा, अल्लाह सिंधवा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल ता ॾिसी रहिया हो न्यू मेराण न्यूज़। शुरू कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया न्यू चोर मां रिपोर्टर अर्जन कुमार जी। न्यू चोर में सॼी संद जी एकता ॾियारो गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल न्यू चोर में वॾे धामधूम सां मल्हायो वियो, जंहिंमें वाइस चेयरमैन डॉक्टर मोहम्मद अकरम उमरानी, ज़िला काउंसिल मेंबर किरण हेठा सिंह सोडा, सीनियर उस्ताद नक़्त सिंह सोडा, जय शंकर महेश्वरी, बरकत अली उमरानी ऐं शहर जे मुक़ामी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां थी। स्कूल जे शागिर्दनि सक़ाफ़ती वेस ऐं टोपी में तकरीरूं, टेबलोस ऐं क़ौमी गीतनि ते झुमरियूं पाए प्रोग्राम खे चार चंड लॻाया। आयल महिमाननि जो प्रिंसिपल ऐं स्कूल स्टाफ शुक्रिया अदा कयो।